महिरबानी साईं ताज साहब। तारुफ़ थी वियो आहे। वाक़ई सभई अहिड़ियूं शख़्सियतूं अदब जूं जिन खे हक़ीक़त में त तारुफ़ जी का ज़रूरत कोन्हे का। सभिनी जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन ऐं अयाज़ सां मुहबत कंदड़, अयाज़ जा आशिक़। असांजे अॼोके सेशन जो जीअं त उनवान आहे पंहिंजो अयाज़ ते जेके अयाज़ जूं जेके भोगनाऊं आहिनि या अयाज़ जेके पंहिंजी ज़िंदगी में तकलीफ़ूं काटियूं, उन हवाले सां त अयाज़ केतिरो लोड़ियो अथई, उन हवाले सां मां साईं अदल सुमरे साहिब खां ॻाल्हि ॿोल जो आगाज़ कंदुसि। अदल साईं, अयाज़ साहब जी जेका ज़िंदगी गुज़री, उन जूं जेके मुख़्तलिफ़ भोगनाऊं आहिनि, उन जे हवाले सां मूंखे ईअं हिकिड़ी ॻाल्हि आई ज़हन में त हीउ जेको ॾात आहे, ॾात जो सफ़रु आहे या तख़लीक़ जो सफ़रु आहे, तख़लीक़ जो जेको सफ़रु आहे, उन में अक्सर करे जेके फ़नकार आहिनि या तख़लीक़कार आहिनि, उन्हनि खे भोगनाऊं ॾिसणियूं पवनि थियूं पयूं। अयाज़ बि इन क़िस्म जूं हिकिड़े तख़लीक़कार हुजण जे करे उन भोगियो ऐं तकलीफ़ूं काटियूं, त तव्हां उन्हनि जे भोगनाउनि खे कीअं था ॾिसो ऐं कहिड़ियूं भोगनाऊं उन्हनि खां? असल में ईअं थिए थो त भोगनाऊं हिकिड़ियूं अहिड़ा इहे ज़हनी अज़ाब थियनि था जेके माण्हुनि जे तरफ़ां मिलनि था, रवैयनि जे तरफ़ां, सोसाइटी जे तरफ़ां। ऐं हिकिड़ो तख़लीक़ार जॾहिं हिकिड़ो तख़लीक़ करे थो पियो ऐं हिकिड़ो पंहिंजो हुनजो विज़न रखियलु आहे, त उहो उन हिसाब सां भोगनाउनि जो मुख़्तलिफ़ हिकिड़ा शेप थियनि था पिया। ऐं शेख अयाज़ जी ज़िंदगी जेकॾहिं तव्हां हुन ते नज़र विझंदव त हुनजो जेको नंढपण थियो गुज़रियो आहे न, त हर इंसान जी लाज़मी आहे हिकिड़ी समाजी ज़िंदगी थिए थी, हुनजो कुटुंब थिए थो, घर भाती थियनि था, त नंढपण खां ई हुनखे ज़हनी अज़ाब मिलिया, हिकिड़ा तकलीफ़ूं अहिड़ियूं जेको परेशानी जो सबबु बणिजनि थियूं पियूं। त नंढपण में हुनजो वालिद साहिबु पोइ थी वियो, त हुनजे क़बीले में या संजे ख़ानदान में को बि अहिड़ो माण्हू कोन हो जो हुन यतीम ते हथु रखे या हुनखे को सहारो ॾिए। ऐं त उन करे हुनखे नंढपण खां ई साइकोलॉजिकली पंहिंजे ख़ानदान सां हिकिड़ी ॼण त शिकायत रही, हिकिड़ी माना हुन ईअं बेज़ारी चई सघो था। त जॾहिं हू वॾो थी वियो ऐं वॾी ॼमार हुन माणी, त उहा जेका नंढपण जी जेका नफ़रत हुई हुन जे ज़हन में, जेका पंहिंजे कुटुंब लाइ वेझी वई, ख़ानदान लाइ, उहा हमेशह क़ाइमु रही। कुटुंब कूड़ो थंभ टेक अजाई उन ते, जीअं पखीअ खंभ किरंदे सहारो न थिए। या वरी चए थो त माना ख़ानदान जे हिसाब सां त माना कहिड़ा घर भाती, को बि कंहिंजो कोन आहे। त हुननि जी जेके तलख़ियूं हुयूं या ज़िंदगीअ में जेके हुनखे मिलियूं, हुन पंहिंजी शाइरीअ में ॾिनियूं आहिनि। हिकिड़ी वरी अहिड़ियूं आहिनि जेके हुनजे फ़िक्री हवाले सां, नज़रियाती हवाले सां जेके हुनखे टार्चर ॾिना विया, मुखालफ़तूं कयूं वयूं। ऐं लाज़मी आहे मुखालफ़त तनक़ीद खां मथे न आहे। शेख अयाज़ जी शख़्सियत या हुनजी शाइरी तनक़ीद खां मथां ई न आहे, तनक़ीद थियणु खपे। पर अफ़सोस सां चवणो थो पए त असां वटि अदबी रवायतूं जेके अहिड़ियूं रहियूं आहिनि, त या त सफ़ा तारीफ़ थींदी आहे, तारीफ़ुनि जो घणो ॻाणेटो आहे, शामूं मल्हाइजनि थियूं, किताबनि जूं महरतूं, उन में 90% सम्झो तारीफ़ थिए थी। ऐं तनक़ीद जे नाले में वरी ॿोड़ हारियो थो वञे, तनक़ीद मुखालफ़त कई थी वञे, ज़ाती हमला कया था वञनि पिया, उहे अज़ाब ॾींदड़ हूंदा आहिनि। ऐं शेख अयाज़ सां बि ईअं ई थियो त जॾहिं नंढपण जो हुनजो ईअं कुटुंब जे हवाले सां हुनजे दिलि में इहे छा चइजे शिकायतूं, नफ़रतूं हुयूं, जो आख़िर में मां छाकाणि त कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हुननि जेके हुन किताब में लिखियूं आहिनि, पर कुझु जेके आहिनि वरी पर्सनल जेके आहिनि पंहिंजे इज़हार में, छाकाणि त कचहरियूं थींदियूं शेख साहिब सां, त हू पंहिंजे माइटनि जी वॾी शिकायत कंदो। उनखे आख़िर में हिकिड़ी पंहिंजी भेण हुई जेका शिकारपुर में हुई पंहिंजे अज़ीज़नि वटि, पोइ जॾहिं हुनजी भेण गुज़ारे वई त हू ॾाढो मतिलबु ईअं ॾुखु थींदो आहे हक़ीक़त में, त भेण हिकिड़ी भेण हुई हुनजी, उहा गुज़ारे वई, त हुन ते ॾुख जो इज़हार कजे। पर हू चए पियो त अॼु शेखनि मां मुंहिंजी जान छुटी, माना हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो हुन इज़हार कयो। ऐं हुनखे माना ॾुख त खणी हुनखे थियो हूंदो, पर हिनखे इहो ख़ुशी थी त जेको इहा मुंहिंजी भेण जेका हिते हिननि में रिश्तनि में अटकियल हुई हिकिड़ी भेण, हाणे जॾहिं उहा हली वई त मुंहिंजो हिन सां को वास्तो कोन्हे को। वरी जॾहिं हुन हिते अदबी दुनिया में बि तव्हां ॾिसो त तव्हां उन पुराणे ज़माने जूं मेहरान अख़बारूं या हे जेके हिकिड़ा अदबी महाज़ हिकिड़ा जुड़िया हिकिड़े शेख साहिब जे ख़िलाफ़ु, ऐं तव्हां ॾिसो त हीअ उन ज़माने में नई ज़िंदगीअ में असांजे सिंधी शाइरनि जंग जे हिमायत में नज़्म लिखिया, चङा भला वॾा शाइर तव्हां वञी पुराणा पर्चा खोले ॾिसो त हुननि जंग जी हिमायत कई। अयाज़ वाहिद शाइर हो जंहिं जंग जी मुखालफ़त कई। त जंग जेका आहे कंहिंजे बि फ़ाइदे में न हूंदी आहे, जंग में हमेशह नुक़सानु थींदो आहे। इन करे हुन हीउ जेको नज़्म लिखियो, हीउ नारायण श्याम, हा साम्हूं आहे संग्राम, हीउ नारायण श्याम, त उन नज़्म खे हुननि बेस बणाए करे हुनखे इहो पाकिस्तान दुश्मन, समाज दुश्मन, स्टेट दुश्मन करार ॾेई करे हुनजे ख़िलाफ़ु हिकिड़ा वॾा पंफलेट छपाए विया ऐं हुनखे सज़ा आई।
ऐं नारायण श्याम जी जेका आहे अलामती माना कढी वियूं, अलाए छा हुनजी तशरीह कई वई। ऐं जेकॾहिं हुते हिकिड़ो असां सखर में हिकिड़ो मंगी साहिबु हुयो MNA, हुनजो बचाव कयो, न त हुनखे तमामु घणी वॾी पनिशमेंट मिले हा। ऐं इन खां अलावा जेको तव्हां हुन दौर में जेके हुन सां हालतूं थियूं या इहे जेके रवैया हुया, ऐं इहे एतिरे क़दुरु जो हुन हिकु वाहिद शाइरु आहे, मां नंढे खंड में शेख याद वाहिद शाइरु आहे जंहिंजे हिसे में 3 एज़ाज़ आया: कुफर जूं फतवाऊं, किताबनि ते बंदिश ऐं जेल। के अहिड़ा शाइर हूंदा कंहिं थी सघे जेल विया हूंदा या कंहिंजी किताबनि ते बंदिश पई हूंदी, पर कंहिं ते कुफर जी फतवा या हे 3 एज़ाज़ वॾा, छाकाणि त मां सम्झां थो इहे एज़ाज़ आहिनि त हिकिड़ो वॾो तख़लीकार आहे त उन कुफर जी फतवा बि मिले ऐं किताबनि ते बंदिश ऐं जेल जूं अकूबतूं, इहे 3 एज़ाज़ शेख याद जे हिसे में आया। ऐं हुन इहो बि इज़हार कयो त ए ख़ुदा, मूं त फ़क़ति शाइरी कई हुई, माण्हुनि मूंखे पैगम्बर वारनि जी सज़ा छो ॾिनी आहे। यानी इन क़िस्म जूं जेके समाजी हालतूं उन जे तरफ़ां जेके रिफ्लेक्शन थिया, माना अहिड़े क़िस्म जा। बिल्कुलु अदर साईं, इन ई ॻाल्हि खे असां अॻिते वधाईंदासीं। तव्हां ॿुधायो त अयाज़ खे इहे 3 जेके एज़ाज़ मिलिया, जंहिंमें हुन क़ैदो बंदि, किताबनि ते पाबंदियूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं इहे जेके सहूबतूं उन्हनि सटियूं। मां डॉक्टर रेहाना खां इहो ई पुछणु चाहींदुसि इन ई ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे त शेख याद साहिब जी जेका सॼी ज़िंदगी गुज़री आहे, उन जूं हिकिड़ो सियासी, समाजी, अदबी ऐं ज़ाती तौर ते हुन जिन पीड़ाउनि मां गुज़रियो ऐं जेके तकलीफ़ूं भोॻियूं, उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? महिरबानी अहसान। मां सम्झां थी त शेख अयाज़ जी जेको इहो भोगनाउनि जो जेको सफ़र शुरू थियो, इहो पार्टीशन खां पोइ इन जी शुरूआति कजे त अञा वधीक थींदो, छो जो पहिरियां हुन जा जेके एॾा दोस्त हुया, हिकिड़ा पढ़ियल लिखियल अदीब, हिकिड़ा गॾु गुज़ारण वारा जिन सां हुननि जा अदबी, समाजी हर क़िस्म जा रिश्ता हुआ, उहे लॾे था वञनि। ऐं सभ खां वधीक हू उन्हनि खे भोॻे थो, त सभ खां पहिरियां त हुनजे नसीब में इहे भोगनाऊं आहियूं। उन खां पोइ हू कराची में वञी रहे थो, उर्दू शाइरी थो करे, उर्दू अदीबनि सां थो वेहे, पोइ हुनखे थो अहसासु थिए थो त न, ऐं मां जेका आहे सो 5 में न आहियां, 5 माण्हुनि जे विच में न आहियां, पंहिंजे ॿोलीअ जे विच में न आहियां। या चयो वेंदो आहे त जोए साहिब जे चवण ते पोइ हुन पंहिंजे सिंधी जेका आहे सा ॿोलीअ में शाइरी शुरू कई। शाइरी सां हुनजे हू चए थो त मुंहिंजी शाइरी विश्कन्या साबित थी, त छाजे लाइ जो जेको बि हुन में अचे पियो आड़ में, त उनखे विहाटे पई छॾे। सो इन करे शाइरी जीअं हिन शुरू कई, हिन जा किताब छपिया, पहिरियां हुननि जे किताबनि ते पाबंदियूं लॻियूं, पहिरीं हिनखे वरी इहे भोगनाऊं आयूं। फैमिलीअ जे लिहाज़ खां ई ॾसे थो त जॾहिं 65 में मूं ते इहा फितवा लॻी ऐं मूंखे जेल में विधो वियो, त माण्हू शाम जो रोज़ु वेंदा ऐं मुंहिंजे घर में वञी पथर उछलाईंदा त हीउ गद्दार जो घरु आहे। त हिकिड़े अयाज़ उहो माण्हू आहे जंहिं हर तरह सां लोड़ियो, फैमिलीअ जे लिहाज़ खां बि लोड़ियईं, दोस्तनि जे लिहाज़ खां बि लोड़ियईं, लिखण जे लिहाज़ खां बि लोड़ियईं, पर हुनजी हिमत न टुटी। उहो चए पियो त जेॾीमहिल मूंखे ख़बर पई त मुंहिंजो गिरफ़्तारी जो ऑर्डर थो निकिरे, त मूंखे सरमंद जी इहा सिट यादि आई, जंहिंजो इहो तर्जुमो हो त अच तूं जंहिं बि सूरत में अची, मां तोखे जेका आहे सो क़बूल कयां थो। त हू डिॼण वारनि माण्हुनि मां बिल्कुलु कोन हुयो। ऐं जेॾीमहिल चए पियो वारंट लिखिजे पियो, त हू मुंहिंजो वारंट त लिखी रहिया, पर हू मुंहिंजे अखियुनि में वेठल कारीगर खे कोन पिया ॾिसनि, जंहिंजे वेह ते मुंहिंजी शाइरी पलिजे थी ऐं जेको हिननि खे विहाटण जे लाइ काफ़ी आहे। त अयाज़ पंहिंजी हिमत कॾहिं बि कोन हारी। भोगनाऊं हुनजे ज़िंदगीअ में ॾाढियूं वॾियूं आहियूं, पर मूंखे जेको लॻे थो अयाज़ खे जेको टोड़ियो, अयाज़ खे पंहिंजे दोस्तनि टोड़ियो। छो जो तव्हां ॾिसो था त असां वटि हिकिड़ो मिसाल हूंदो आहे त जॾहिं मंसूर खे सूलीअ ते चाढ़े ऐं संसार कयो वेंदो आहे, त उनखे पथर हणंदा आहिनि माण्हू, पर जॾहिं शिबली हुनखे हिकिड़ो गुल उछलाए हणंदो आहे त हुन मां आह निकिरी वेंदी आहे। ऐं शिबली हुनखे चवंदो आहे त मूं त तोखे गुल हयो, पोइ तो हेॾी आह छो कई? त मंसूर हुनखे चवंदो आहे त हीअ अणॼाण आहे, हिननि खे ख़बर न हुई, पर तोखे त ख़बर ई न त मां केरु आहियां, तंहिंजे करे तुंहिंजे गुल बि मूंखे एॾी तकलीफ़ ॾिनी आहे। त अयाज़ खे जेका घणी तकलीफ़ आई, पंहिंजे उन्हनि दोस्तनि मां आई जेके ॼाणनि पिया त हू कहिड़े कैलिबर जो राइटर हुयो, शाइर हुयो, ऐं पोइ बि हुन ते हिकिड़ी 600 क़िस्म जी तनक़ीद करे ऐं हिनखे जेका आहे सा किताब लिखी ॿियनि नालनि सां जेके आहिनि सो शाया कराए हिनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां परेशान कंदा हुआ। ॿियो सियासी तौर ते हिन ते तमामु घणियूं जेके आहिनि से बंदिशूं आयूं। 68 में हिनखे जेल में, 65 में जेल में विधो वियो, 68 में जेल में विधो वियो। हीअ चए पियो त हुन में 71 में जॾहिं जेका आहे सा बंगाल जो जेॾीमहिल विरहाङो पियो थिए, त ओॾीमहिल बि हीअ जेल में हुयो। त अयाज़ चए पियो त ओॾीमहिल मूंखे जेल में विधो वियो हो ऐं मां हिकिड़ो सिंध जो हिकिड़ो शाइर हुयुसि जेको जेल में हुयुसि, त ओॾीमहिल PTV ते मुशाइरो पियो हलियो त ग़ालिब की दरबार में आम,
त चए पियो ॾिसो त पूरी पाकिस्तान जा माण्हू केॾे गैर संजीदा क़िस्म जे मुशाइरे में हुआ ऐं मां जेको अदीब हुउसि तंहिंखे सिंध जो अदीब हुअण जे नाते इहा सज़ा मिली रही हुई त मूं विरहाङे जे इन जे लाइ ॻाल्हायो आहे त 3 दफ़ा जेल में वञणु ऐं उन खां पोइ जेका आहे सा इहो फैमिलीअ जे लिहाज़ खां हीअ जॾहिं 71 में जेल में थो वञे त हिनखे हिन जी घरवारी मिलण थी अचे त उहा हिनखे भाकुर पाए ॾाढो रोए थी त अयाज़ उनखे चवे थो त ज़रीना न रो तूं ऐं मां 1000 सालनि जो कीतो लोड़े रहिया आहियूं त इहे माना अयाज़ जूं जेके भोगनाऊं आहिनि न त जेसिताईं मूंखे लॻे थो त अयाज़ खे न सियासत टोड़े सघी न अयाज़ खे जेका आहे सा हिन जूं मुलनि जूं फतवाऊं टोड़े सघियूं अयाज़ खे टोड़ियो जेकॾहिं त उनखे पंहिंजे जेका आहे सो दोस्तनि ऐं उन्हनि तरक़ी पसंदि अदीबनि टोड़ियो जेके उन जे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ हरबा हलाए हुनखे कमज़ोर करण जी कोशिशि करे रहिया हुया बिल्कुलु डॉक्टर रेहाना तव्हां जेका राय ॾिनी त अयाज़ खे जेकॾहिं टोड़ियो या सख़्तु भोगनाऊं हुनखे भोगणियूं पियूं त उहो हुनजे दोस्तनि जे हवाले सां शेख अयाज़ जी असां जेको सॼो तख़लीक़ी सफ़र ॾिसूं था त उनजा मुख़्तलिफ़ दौर आहिनि हुनजी रोमानवी शाइरी खां वठी उन वटि इनकलाबियत क़ौम परस्ती जो हिकिड़ो रवैयो मज़ाहिमत इहे सभु शयूं असांखे नज़र अचनि थियूं पियूं ऐं उनजो जेको पहिरियों दौरु आहे ख़ासि तौर ते विरहाङे खां पोइ वारो दौरु उन में अयाज़ खे हिकिड़े वॾे तरक़ी पसंदि शाइर तौरु जेको आहे सो पेश कयो वियो ऐं जेकॾहिं अयाज़ ते जेकॾहिं के तनक़ीदूं थियूं त उनजे दोस्तनि ऐं उन खे चाहींदड़नि उन जा जवाब बि ॾिना किताब बि लिखिया विया पलीज साहिबु किताबु लिखियो ग्रामी साहिबु किताबु लिखियो त इहो सॼो कुझु सिलसिलो दिफ़ा बि थियो आहे अयाज़ जो पर अयाज़ मुख़्तलिफ़ दौरनि में कॾहिं कॾहिं वरी ईअं बि थियो आहे त उहे ई दिफ़ा कंदड़ जेके लॾो हुयो या धुर हुई उन्हनि वरी उन्हनि जी जेको आहे सो मुखालफ़त बि कई कंहिं दौर में त बहरहाल इहो हिकिड़ो वॾो सिलसिलो आहे मां मुनासिबु थो सम्झां त इन ई सुवाल खे साईं मदद सिंधी ॾांहुं मां अॻिते वधायां त छा साईं इहा ॻाल्हि वाक़ई दुरुस्त आहे त अयाज़ खे जेकॾहिं टोड़ियो या अयाज़ जेकॾहिं ज़िंदगी में भोगनाऊं भोगियूं त उनजो सबबु उनजा दोस्त हुया चवंदा आहिनि त मिठी बि माठि मुठी बि माठि अॻे सेशन में कुझु अहिड़ा सुवाल हुआ जंहिंजे लाइ जवाबु ॾिनुमि त उन जवाब खे ईअं पेश कयो वियो जो सोशल मीडिया ते त ठहियो पर SMS में बि गारनि जा हिकिड़ा वसकारा शुरू थी विया आहिनि बहरहाल सच ॻाल्हाइबो सच खां कोन ॾिजबो ऐं ॻाल्हि कबी उन खां मुंहिंजे शख़्सियत त कॾहिं बि कंहिंखे न कॾहिं सिंध खे न सिंधी ॿोलीअ खे नुक़सानु पहुचायो आहे ऐं इहा वज़ाहत उन करे पियो करियां जो हीअ सभु वेठा आहिनि दोस्त मूं अॻे दफ़े ईअं चयो त शेख अयाज़ उन मंज़िल ते पहुची चुको हो जेकॾहिं वाइस चांसलर न थिया त ॿियो GM साहिब थी सघियो पिए इहा ॻाल्हि का ग़लति ॻाल्हि कान्हे क़ौमी तहरीक में शेख अयाज़ रसूल बख्श पली जो GM सैयद इन्हनि जा किरदार एॾा मथां आहिनि जो इन हक़ीक़त का इनकार नथो करे सघे बहरहाल हीअ मौज़ू त हटी वरी आउं असली ॻाल्हि थो करियां त आउं इन ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ु कंदुसि त अयाज़ खे दोस्तनि शुरूअ में तंग कयो अवां ॾिसो न जॾहिं बि के हक़ीक़तूं पेश कजनि त उहे फैक्ट्स ऐं फिगर्स सां पेश कजनि अयाज़ जॾहिं 55 खां पोइ शाइरी शुरू कई त सिंध वञी जे क़ैद में जकड़ियल हुई मूं अॻे बर्ज़ कयो त सिंध ते हिकिड़ी ख़ामोशी छांयल हुई ॼण हिन देस सॼे ते हिकिड़ी राकास छांयल हुई हिकिड़ो उन सूरत में शेख अयाज़ जॾहिं शाइरी शुरू कई त 2 ग्रुप थी चुका हुआ हिकिड़ा तरक़ी पसंदि ऐं ॿिया जेके आहिनि से इस्लाम पसंदि शेख अयाज़ जी शाइरी प्रोग्रेसिज़म ते हुई त हू जेको ग्रुप हो उन ग्रुप बाक़ाइदे अयाज़ जे ख़िलाफ़ ॾाहिर परस्ती तंग नज़र मज़हब जो मुख़ालिफ़ हिकु अजीब मुहिम शुरू कई उन जे जवाब में रसूल बख्श पली साहिबु हिकिड़ो किताबु लिखियो ऐं मौलाना ग्रामीअ मशरक़ी शाइरी या फ़नी क़दुरु लिखियो पर उहो तूफ़ान एॾो ख़ौफ़नाक हो महरान अख़बार हुननि जे हवाले हुई ऐं हुकूमत अयूब ख़ान जी हुई ओलह पाकिस्तान ते मलिक अमीर मोहम्मद ख़ान ऐं हैदराबाद ते मसूर हसन जो राज हो अहिड़े दौर में शाइरी जेका हुई सिंधी माण्हुनि खे सिंधी नौजवान ऐं विचोले क्लास में अयाज़ जज़्बात जाॻाए रहियो हो इनकलाब जी ॻाल्हि थी रही हुई उन वक़्तु मां हिते ज़िक्र कयो अदल संग्राम जो उहो शहर हो त हीउ संग्राम साम्हूं आहे नारायण श्याम हुन जा मुंहिंजा कोल बि साॻिया ॿोल बि साॻिया
मीत बि साॻिया हू कविता जो काक धणी पर मुंहिंजा रंग रतोल बि साॻिया हुन ते कीअं बंदूक खणां मां हुनखे गोली कीअं हणां मां गोली कीअं हणां मां। इन नज़म ते जेका बाहि ॿरी तंहिंजी इंतिहा थी ऐं अयाज़ खे 20 सेप्टेंबर 1965 ते गिरफ़्तार करे 3 महीननि लाइ सखर जेल में क़ैद कयो वियो। असां जॾहिं सहुबतुनि जो ॻाल्हि था करियूं अकूबतुनि जो ॻाल्हि था करियूं त उन मां असांजो इहो ई मुराद आहे त दुनिया जा उहे शाइर जिन इनकलाब जी ॻाल्हि कई सच जी ॻाल्हि कई सदाकत जी ॻाल्हि कई उन्हनि ते क़ैद कड़ा ऐं जेल साबित थिया। अयाज़ खे उन खां अॻु मां इन करे चवां थो त असां वटि डॉक्यूमेंटेशन नथी थिए। डॉक्यूमेंटेशन न थियण जे करे असां वटि केतिरियूं ॻाल्हियूं थियनि थियूं। अयाज़ जॾहिं मई 9 सेप्टेंबर ते हैदराबाद पहुतो, हैदराबाद लॉ कॉलेज में शागिर्दनि जो फंक्शन हो। 10 तारीख़ सुबुह जो रिट्स होटल ते 10 तारीख़ आचर जो ॾींहुं 1965 ते रिट्स होटल जे कमरे में वेठो हो। हिते केतिरा दोस्त हूंदा जेके उन वक़्तु मौजूदु हुआ त पुलिस जो हिकिड़ो वॾो अटालो हैदराबाद जे डिप्टी कमिश्नर SM वसीम जो ऑर्डर खणी आयो त अवां हिन वक़्तु फौरी तौर ते ई शहर छॾे हलिया वञो। अयाज़ चयसि त आउं वकील आहियां मूंखे ऑर्डर ॾेखार। चई ऑर्डर मूं वटि आहे। आख़िर में उहो पुलिस जो अटालो शेख अयाज़ खे खंबे खणी वञी कोटड़ी स्टेशन ते रेल में चाढ़े हुनखे शहर बदर कयो वियो। इहो पहिरियों मिसाल हो शेख अयाज़ ते। पर शेख अयाज़ इन हूंदे बि जॾहिं सखर जेल में हो ऐं सखर जेल में हू जॾहिं बंदि हो ऐं हुन सां को माण्हू मिलण लाइ तयारु कोन हो त बि जेको सो हू लिखे थो सर्दीअ में संगीनूं आहिनि वर्दीअ वारा बूट अचनि था मूं त चयो हो तोखे बाबा ऐं पोइ ॿोड़ा लोक लड़नि था। अहिड़ा गीत लिखी छो थो तूं जो तो ते ज़ंजीर वॼनि था तोखे देस दरोई कोठे कूड़ा कायर बक बक कनि था ऐं हू दर ते ठक ठक कनि था। इहो शेख अयाज़ जो जज़्बो हो। शेख अयाज़ सखर जेल में पहिरियों दफ़ो हो त 3 महीना उन वक़्तु कामरेड सोबो ज्ञान चंदाणी बि कयो थो ऐं हिकिड़ो हिंदू असांजो दोस्त उते बंदि हो। शेख अयाज़ उते हिमत न हारी ऐं शेख अयाज़ उहे 3 महीना सख़्तीअ जा ईअं सठा जंहिंजी का इंतिहा कान्हे। अयाज़ उन खां पोइ निकिरण खां पोइ इनकलाबी शाइरी कई ऐं अयाज़ जे शाइर मूं अव्हांखे अर्ज़ु कयो त हुन 64 में हुनजो शाइरीअ जो पहिरियों मजमूओ भौर भरे आकाश ज़ब्त थियो, कुले पातम किनरो ज़ब्त थियो ऐं पोइ जे काक ककोरिया कापड़ी ज़ब्त थियो। इहा हिकु तमामु वॾी ॻाल्हि हुई। हिते अवां ॻाल्हि कई त उहो टीवी ते मुशाइरो कोन हो। टीवी ते रेडियो में टीवी जेको आहे सो जेल में अलाउ कोन हो। रेडियो पाकिस्तान कराची ते मुशाइरो ऐं उन में मुशाइरे जो उनवान हो त मिर्ज़ा ग़ालिब और आम। उन में असांजो दोस्त फैज़मत फैज़ वेठो हो त उते हुन अयाज़ जो रिमार्क पास कयो त इहो दौरु वाक़ई ॾुखियो हो जंहिंमें अयाज़ जा जज़्बा जवान हुआ। अवांजी महिरबानी। साईं मदद साहब तव्हां बिल्कुलु तफ़सील सां इहा ॻाल्हि बयानु कई। मां इन विच में तव्हां ज़िक्र कयो ख़ासि तौर ते सिंध यूनिवर्सिटी जो। सिंध यूनिवर्सिटी जे रेफरेंस सां ज़ाहिर आहे अयाज़ जॾहिं सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हुयो त इहो हिकिड़ो दौरु आहे ऐं उन दौर में बि ख़ुदि शेख अयाज़ साहिबु जेके से तमामु घणियुनि भोगनाउनि मां गुज़रियो, तमामु घणियूं तकलीफ़ूं सठियूं ऐं उन में बि उन दौर में बि यकीनी तौर ते हुनजे दोस्तनि जो बि हिकिड़ो ख़ासि किरदारु रहियो। जी 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 ऐं अॻिते वधणु पियो चाहियां। जी जी बिल्कुलु ऐं अॻिते वधणु पियो चाहियां महमूद साहिबु ॾांहुं त इहो जेको दौरु हुयो साईं अयाज़ जो जॾहिं सिंध यूनिवर्सिटी जो साईं वाइस चांसलर रहियो आहे त उन वक़्तु बि हुनखे हिकिड़ियुनि भोगनाउनि मां गुज़रणो पियो आहे। सुठी ॻाल्हि आहे त मां सम्झां थो महमूद मुग़ल साहिब जो हिकिड़ो रेफरेंस इहो बि आहे त हुननि जेको पंहिंजो इल्मियत बि कमु कयो आहे पर हुन सां गॾोगॾु शेख अयाज़ खां संदनि ज़िंदगीअ में हुननि तवील इंटरव्यू बि कया आहिनि। हिकिड़ो 3 कलाकनि जो इंटरव्यू PTV लाइ साईं जन कयो। उन में बि अयाज़ कुझु को अहिड़ो ज़िक्र कयो या पंहिंजे भोगनाउनि जो को? सभ खां पहिरीं त मां अव्हांजो शुक्रगुज़ार त तव्हां मूंखे हिते अचण जो मौक़ो ॾिनो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हीअ जेके असांजा दोस्त हिते वेठा आहिनि हीअ टई महिरबान मूंखां वधीक शेख साहिब जे बारे में ॼाणनि था। शेख साहिबु जॾहिं वाइस चांसलर हुया त 70 जो ज़मानो हो त असां 14-15 सालनि जा हुआसीं ऐं जेका असांखे यादि पवे थी त VC कॉलोनी जो विज़िट इलाही कंदो हुयो। असां कॉलोनी में रहंदा हुआसीं हिकिड़ी बेंगलोर में। पोइ VC साहिबु ऐं ख़ासि तौर ते रब्बानी साहिबु हुनजो PVC हुयो ग़ुलाम रब्बानी आगरो। त हिकिड़ो वक़ार हो हुन में पंहिंजे वाइस चांसलर जी हैसियत में जॾहिं हू पंहिंजी पोज़ीशन ते हूंदो हुयो। ॿी ॻाल्हि इहा आहे त मूं जेके ज़िंदगी में सिनेमा थिएटर या
ब्रॉडकास्टिंग में ॾींहं गुज़ारिया आहिनि त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो अहसासु आहे त असां वटि हज़ारे माण्हू आहिनि पर तमामु घटि माण्हुनि खे पंहिंजे क़दर जो अहसासु आहे त मुंहिंजी हाइट केतिरी आहे। शेख साहिब में पहिरीं जेका अहम तरीन ॻाल्हि हूंदी इहा हूंदी त हुनखे ख़बर ई त हू केरु आहे। माना इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे त हिकिड़े माण्हूअ खे पंहिंजी हाइट जी ख़बर आहे त हू शेख अयाज़ आहे। ऐं जॾहिं मूं हुन सां एक्चुअली 6 इंटरव्यूज़ कया ऐं उन मां जेको आख़िरी इंटरव्यू हुयो सो मूंखे लॻे थो त वफ़ात खां 20 ॾींहं खनि पहिरीं हुयो ऐं तक़रीबन 9 कलाक असां हुन सेशन में हुन सां गॾु हुयासीं, मां ऐं बैदुल मसूद साहिबु। नेटवर्क जो प्रोग्राम हो उहो ऐं तक़रीबन 350 सवाल हुया हुन में, नेशनल प्रोग्राम हुयो हुकअप जो, पर उहो टेलीकास्ट पोइ कोन्ह थियो। पर जेका ॻाल्हि मूंखे लॻंदी हुई, हाणे सियासी वग़ैरह जेको त ही असांजा दोस्त ॻाल्हाए चुका आहिनि, मूंखे लॻंदो आहे त या मुंहिंजी ज़ाती राय आहे, मां चवणु चाहियां थो त हुनजो रूह ज़ख़्मी हुयो। माण्हू जो जिस्म ज़ख़्मी हुजे थो त पोइ हुनजा हज़ार हीला वसीला आहिनि, पर जॾहिं रूह ज़ख़्मी हुजे थो त को वसीलो कोन्हे, को तरियाक कोन्हे, को लम्हो कोन्हे। ऐं मूंखे लॻंदो आहे त हुन में 2 अहम शयूं हुयूं। हिकिड़ी मोहबतूं जेके पले नथियूं पवनि त वार तो वांगिया पार सभु तो अचिया, मूं छिरकी चयो हा या तो चढ़ी डूंगरे पंध केॾो करी, छो अकेलो वरी साथ में ॿिया बि हा। त हाणे तन्हाई, अकेलाई, वापसी, कद जो न मिलणु, बर न मेचणु, माण्हू अचनि त अजीब अजीब ॻाल्हियूं कनि, उन लेवल जो न थिए जेको शेख अयाज़ पाण हुजे। त मूंखे यादि आहे जॾहिं मूं लास्ट इंटरव्यू कयो हुयो त तक़रीबन जॾहिं 7.5-8 कलाक थी चुका हुया त हुननि हिकिड़ो जुमिलो चयो हुयो जेको मूं पंहिंजे कॉलम में कोट कयो हुयो। हुननि चयो त दुनिया जे ॻोल्हे ते टुबके जेतिरी आहे सिंध ऐं मां आहियां सिंध जो शाइर, त मुंहिंजी हालत बि इहा ई हूंदी। ऐं मूंखे बेहदि अफ़सोस थियो त माना हुनखे रिकग्निशन जेका हुई, हाणे इहा मां हाणे हू जान छॾे चुको आहे, मां मौलवी कोन आहियां, पर मूंखे बि वञिणो आहे त माण्हू पाण मुंहं ते छा कूड़ ॻाल्हाईंदो। त पॉइंट इहा आहे त हुनखे तकलीफ़ हुई, हुनखे अंदर में ॾुखु हुयो, जेको हुन लोड़ियो हुयो न, जेको असांजो जेको मौज़ू आहे उहो हिकिड़ो त फिज़िकल थिए थो त केतिरो इहा लोड़ियो थी, त उन फिज़िकल त ॿी शइ आहे ऐं उन ज़ख़्मनि खे माण्हू भरे बि सघे थो, पर जेके हुनजे रूह खे ज़ख़्म हुया न, दोस्तनि जा, अहबाबनि जा, यारनि जा, मोहबतुनि जा, दर्जनि जा, पंहिंजी हैसियत जा, उहे मां सम्झां थो त उनखे आख़िर ताईं, ऐं उन बावजूदि बि बीइंग अ डॉक्टर मां सम्झां थो त तमामु वॾी ॻाल्हि आहे त तव्हां एतिरनि हार्ट अटैक्स खे मुंहुं ॾेई वठो। याने मूंखे यादि आहे त मूंसां कॾहिं कॾहिं इहो ज़िक्र बि कंदा हुया, ॾिठो त हीउ डॉक्टर आहे ऐं MBBS करे थो, ख़ासि तौर ते कैसेट्स खपंदियूं हुननि खे, या रेडियो पाकिस्तान तां नसीर मिर्ज़ा साहिब खां हुननि कुझु शयूं घुरायूं, या कुझु हैदराबाद मां किताब हूंदा हुया, त पोइ मां 2 दफ़ा खनि पेश करणु वियो हुउसि। हाणे तव्हां अंदाज़ो लॻाए त हिकिड़ो माण्हू साईं मरना जूं डेथ ट्यून्स ॿुधे थो ऐं उन ते लिखे थो, ठीकु आहे, हाणे ॿुधायो त हुन केतिरो लोड़ियो हूंदो। बिल्कुलु महमूद मुग़ल साहिबु चयो त शेख अयाज़ जो जिस्म त ज़ख़्मी न हुयो, पर हुनजो रूह ज़ख़्मी हो, हुनजे रूह ते ज़ख़्म हुया। मां अदल साहिब खां इहो पुछणु चाहींदुसि त हुनजे रूह ते उहो कहिड़ा ज़ख़्म हुआ। मसलन ख़ासि तौर ते असां ॾिसूं था त अयाज़ जी हिकिड़ी ज़िंदगी आहे, जीअं मैडम बि चयो त हुनजी ज़िंदगीअ में हुनजा दोस्त, अहबाब, रिश्तेदार, उहो, पर अदबी हवाले सां बि तव्हां सवेर ज़िक्र कयो त हुन ते जेके तनक़ीदूं थियूं त उन्हनि तनक़ीदुनि बि यकीनी तौर ते हुनखे रंजायो, ॾुखायो, हुनजो रूह ज़ख़्मी कयो हूंदो। ऐं अयाज़ ते जेके बि संदसि ज़िंदगी में तनक़ीदूं थियूं, कंहिं बि तनक़ीद जो हुन जवाबु कोन ॾिनो। त हिकु त मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदुसि त अदबी हवाले सां अयाज़ जी उन भोगना खे तव्हां कीअं था ॾिसो, ऐं अयाज़ कंहिं बि तनक़ीद जो जवाबु छो न ॾींदो हो? जीअं महमूद ॻाल्हि कई त हुनजो रूह ज़ख़्मी हो, त उहो रूह मूं अॻु में नंढपण जे हवाले सां ॻाल्हि कई त हुनखे जेके माइटनि खां तलखियूं मिलियूं त नंढपण खां ई हुनजो रूह ज़ख़्मी हो। ॿियो अयाज़ जे नक़ाद हुया, हुनजी सतह जा कोन हुया, हेठी लेवल जा ॼामड़ा क़िस्म जा नक़ाद हुया। हुन अयाज़ जी शाइरी खे सम्झो ई कोन, ऐं हुननि सिर्फ़ु बुग़्ज़ में ऐं तहसुब में हुनजे ख़िलाफ़ु लिखियो, जेतिरो बि हुनखे मवाद मिलियो पियो हुननि अयाज़ जे ख़िलाफ़ु लिखियो। मिसाल मेहराण में तव्हां उनवान पढ़ंदव त उनवाननि मां ई तहसुब थो ज़ाहिर थिए। शेख अयाज़ जी वाई बादी शाइरी, मिसाल शेख अयाज़, हाणे इहो उनवान मां तहसुब हिकिड़ो ज़ाहिर आहे। या मिसाल जे शेख अयाज़ उन ज़माने में आज़ाद नज़्म खे इंट्रोड्यूस करायो, नयूं नयूं सिन्फ़ूं हुन इंट्रोड्यूस करायो, नसी नज़्म खे, त इहा बि जेका हुनजा जेका मुखालिफ़ आहे उनखे इहा ॻाल्हि कान पई वणे। हाणे आज़ाद नज़्म जे लाइ हुन सरवर अली सरवर मेहरान अख़बार में हिकिड़ो मज़मून लिखियो त कुता बि गोॾा खोड़े उनाड़ू कंदा आहिनि, जंहिंखे आज़ाद नज़्म चइबो आहे। हाणे इन क़िस्म जी राय, या इवन तव्हांजो क़ुर्बान बुगटी लाड़काणे जो हिकिड़ो पढ़ियल लिखियल माण्हू हुनखे सम्झो वेंदो, वॾो नक़ाद आहे, ऐं हुन शेख अयाज़ लाइ उहो शेख अयाज़ जी शाइरी खे सम्झी कोन सघियो। शाइरी हुनजे वस जी ॻाल्हि ई कोन्हे,
वो जुमला तो लिखे तो शेख आयाज़ के वज़न पर जी ख़बर कान्हे का काफ़े जो इस्तेमाल जी ख़बर अब कुर्बान बुगटे जी सिगड़ी लेवल सता ॾिसो ऐं वरी छा थो लिखे हिकिड़ो बेत हुन ॾिनो आहे जेको हुन बेत जी माना हुनखे सम्झ में न आई हुननि तनक़ीद कई आहे शेख आयाज़ जो बेत आहे हलोड़े होता विढ़ंदा हलो वेड़ में हलोड़े होता विढ़ंदा हलो वेड़ में बरनि में बोता मतां रोकियो राह में हाणे बोता जी माना हुन डेड बॉडी कढी आहे चई केॾो बेसरो शेर आहे 600 शेर आहे हुनखे इहा ई ख़बर न आहे त बोता उठनि खे चइबो आहे बरनि में बोता मतां रोकियो राह में क्लासिकी रवायतुनि खे शेख आयाज़ ज़िंदा रखंदे उन लुगत में वरी हिकिड़े नए दौर जी हिकिड़ियूं अलामतूं इस्तेमालु कयूं आहिनि त हाणे हू बोता खे हुन डेड बॉडी चई कहिड़ो बेसरो शेर आहे बरनि में बोता मतां रोकियो राह में इहे वरी शेख आयाज़ ते बहाना ॻोल्हींदा हुआ मुख़्तलिफ़ इल्ज़ाम त को न को इल्ज़ाम हुन ते हणिजे मथां चवंदा हुआ त बाबा शेख आयाज़ पाण खे वॾो मगरूर सम्झे थो ऐं शाह लतीफ़ खां पाण खे वॾो शाइर सम्झे थो ऐं लतीफ़ सानी सॾाए थो कॾहिं त अहिड़ी का बि ॻाल्हि कई हुन तरदीद कई त लतीफ़ त मुंहिंजो सोर्स ऑफ इंस्पायरेशन आहे मां लतीफ़ खां मुतासिर त मां शाइरी शुरू कई आहे ऐं तव्हां ॾिसो जेके शुरूआत जा जेके मजमूआ आहिनि शेख आयाज़ सभु लतीफ़ जे बेतनि मां वरितल आहिनि पर उन जे बावजूदि हुननि माण्हुनि हुन ते चयो त लतीफ़ सानी सॾाए थो जंहिंजे वरी मोट में हुनखे सभई बेत लतीफ़ जे शान में लिखणा पिया लतीफ़ साईं जे शान में हुन लिखिया इवन डेडिकेशन कई त मां लतीफ़ साईं जे जेके पेरनि जी जुती आहे हुनजी मिटीअ जे बराबरि बि न आहियां बिल्कुलु हा बिल्कुलु तुंहिंजे आॾो भिट ॼणी झले बीठो झोल ॾिनई ॿ टे ॿोल सखी मुंहिंजे साह खे त इहे जेके सभु ॻाल्हियूं मौजूदु आहिनि त इन मां ज़ाहिर थिए थो त हुन हाणे इवन ॾिसो न ताजल बेवस जेका तनक़ीद कई पंहिंजे नाले सां छो न कयईं हुन ताज मोहम्मद समय नाले सां सोणी में तनक़ीद कई जॾहिं हुनखे ज़ाती हिकिड़ी रंजिश हुई शेख साहिब तव्हां तनक़ीद कयो खुलियाम कयो न पंहिंजे नालनि सां लिखो नकली नालनि सां कूड़नि नालनि सां या अहिड़ी क़िस्म जूं ज़ाती रंजिशुनि जे बुनियाद ते जेका तनक़ीद थी उन बि हुनखे रूह खे रंजायो ऐं हुन इहो बिल्कुलु लिखियो त शाह लतीफ़ चई अलाए कीअं बची वियो हुनखे सिंधियुनि शहीद छो न कयो हिकु सुवालु कयो अथई या उनजे शाइरीअ में जेका तलख़ी आहे माण्हुनि जे रवैये जे करे त चए थो शाहनाज़ सां मुखातिब थिए थो शाहनाज़ त मूंखे त कई भेरा जेको आहे मूंखे अटकायो वियो आहे मुंहिंजो सिर वढियो वियो आहे ऐं मां जीअरो आहियां मूंखे हिन क़ौम जेको आहे अकेलाई खां सवाइ छा ॾिनो आहे भई हुन सिंधी क़ौम सां हालांकि हुन सिंध कयो आहे जीअं मूंसां कोई कोन करे हालांकि सिंध मां मुराद सिंध न आहे पर सिंध जा उहे माण्हू जेके पंहिंजा हूंदे बि जेके हुननि जीअं रूह ज़ख़्मी कयो सिंध कयो जीअं तो आहे मूंसां कोई की न करे केॾा गीत ॾिना मूं तोखे मोती बुक भरे त माना शिकायत बि करे थो ऐं उन जी शिकायत में माना ॾाढी कहिड़ी जीअं असांजी ॻाल्हि कई रूह हुनजो ज़ख़्मी हो वाक़ई हक़ीक़त आहे त हुनखे जेके नक़ाद मिलिया या मुखालिफ़ मिलिया उन लेवल जा कोन हुया हुनखे सम्झी बि कोन सघिया पोइ हुननि हिकिड़ा हुनखे हेठि करण जी कोशिशि कई जेके उन्हनि शयूं बि हुनखे बिल्कुलु उहो पाण बि चई वियो आहे मशहूरु जेको हुनजो आहे त हीरा त ॾिसो कंकर न हणो ईंदो न वरी ही वणजारो कुझु ॾात ॾिसो पोइ बात कयो ही शोर अजायो आहे प्यारा त वाक़ई उन दौर में हिकिड़ो शोर ऐं गुल जेको हुयो उन खे हुन मुख़्तलिफ़ तरह सां इज़हारियो बि आहे मसलन उन किथे इहो बि लिखियो आहे त कंहिं माण्हू उनखां जॾहिं पुछो तव्हांजा नक़ाद जेके तव्हां ते तनक़ीद कनि था ऐं बेजा नाजाइज़ जेका असां उहो तनक़ीद आहे त हुन चयो त पंहिंजो उन्हनि खे विछुनि सां मिसाल ॾिनो आई त विछूं आहिनि उहे हिकिड़े पहाड़ खे छा करे सघंदा त इन ई ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं शेख आयाज़ साहिबु जेतोणीकि बाज़ाब्ता तौर ते कंहिं बि तनक़ीद जो जवाबु न ॾिनो पर पंहिंजे ज़िंदगीअ जे अंदरि हुन जेके तलख़ियूं भोगनाऊं ऐं हुन सां जेके अकूबतूं थियूं उन्हनि जो हुन पंहिंजे ऑटोबायोग्राफ़ीज़ में बहरहाल ज़िक्र कयो आहे मुख़्तलिफ़ जॻहुनि ते ज़िक्र कयो आहे ऑटोबायोग्राफ़ी जा जेके जुल्द आहिनि उन्हनि में अयाज़ साहिबु जेको आहे सो इन्हनि भोगनाउनि जो कीअं ज़िक्र कयो आहे मां डॉक्टर साहिब खां इहो पुछणु चाहींदुसि पहिरियां त मदद साहिब जी महिरबानी करेक्ट कई मूंखे जो मां टीवी शायदि चई वई हुअसि ऐं वाक़ई उहो रेडियो ते थियो हुयो मुशाइरो सायो करे मूं फैज़ अमन फैज़ जो नालो कोन वरितो उर्दू अदीब मूं तॾहिं ई नालो वरितो जो उर्दू अदब यादि में काफ़ी मायानाज़ ॿिया अदीब बि शामिलु हुया हाणे तव्हांजो सुवालु आहे ऑटोबायोग्राफ़ीज़ जे हवाले सां उन में हुन इलाही पंहिंजे हिननि पीड़ाउनि जो ज़िक्र कयो आहे जीअं हिकिड़े हंधि उहो ज़िक्र कंदो आहे त मां जेका आहे हिकिड़ी राति मूं इहो ख़्वाबु ॾिठो त मूंखे के कुझु माण्हू आहिनि जेके मूंखे मथे खणंदा था वञनि पर कुझु वरी माण्हू आहिनि जेके मूंखे पथर था हणनि ऐं पर मथे के चवनि था त हिनखे छॾियो ई मथे वञे हिनखे अञा घणो मथे वञिणो आहे ऐं मां जॾहिं सफ़ा बिल्कुलु मथे वञा थो ऐं वञी ऐं सिज ते पहुचां थो त का गेबी ताक़त वरी उतां मूंखे हथनि मां छॾे थी ऐं मां पट ते वञी किरां थो मुंहिंजा हॾा सॼा भॼी पवनि था ऐं पोइ गिजूं मुंहिंजा जेके हिन मांस खाइनि थियूं
ऐं जॾहिं मुंहिंजा हॾा वञी बचंदा त हिकिड़ो ॿुढड़ो अचे थो ऐं मुंहिंजा हॾा मेड़े थो त मां हुन खां पुछां थो त तूं केरु आहीं? उहो मूंखे चए थो मां भिटाई आहियां, मूंखे लॻे थो त तोखे मूंखां वधीक सज़ा मिली आहे। त इहो हिकिड़ो हुनजो इहो बि मिसाल हिन में शामिलु आहे, ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो पंहिंजो। ऐं उन खां अलावा हिन जा ॿिया बि केतिरा ई पंहिंजे औलाद जे हिसाब सां हुन जा मिसाल शामिलु आहिनि त मुंहिंजो फैमिलीअ कीअं सफ़र कयो आहे हिन में जेका आहे मुंहिंजे हिन सफ़र में, या मुंहिंजी कहिड़े तरीक़े सां हुननि साथ ॾिनो आहे, उन्हनि जो बि इलाही ज़िक्र कयो आहे। ऐं जेकॾहिं बायोग्राफीज़ जे हवाले सां तव्हां पुछो था त उहे त हिन जूं तमामु घणियूं लिखियलु आहिनि। जे प्रॉपर तव्हां कंहिंमां जेका आहे सो ॻाल्हि कयो मजमूई त तौर पोइ मां ॻाल्हि पई करणु चाहियो त हुन जेको पंहिंजी ज़िंदगी में लिखियो आहे, मां इन ई ॻाल्हि खे थोरो अॻिते वधाईंदुसि साईं मदद साहिब ॾांहुं। अॻूणे ॻाल्हि तशना रहिजी वई, अधूरी रहिजी वई, छो त मूंखे इहो पुछिणो हुयो त शेख अयाज़ जो जेको वाइस चांसलरशिप वारो जेको दौरु हुयो, उन दौर में अयाज़ जूं जेके भोगनाऊं आहिनि उनखे तव्हां हिकिड़े वसी तनाज़ुर में ॾिसंदा हूंदो यकीनी तौर ते, तव्हां उन सिलसिले में छा चवणु चाहींदो? अला डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी। असल में ॻाल्हि इहा आहे त मां तव्हांजे हिन सवाल जो जवाबु ॾियां थो, पर जॾहिं पाण भोगनाउनि जेके हीउ टॉपिक तमामु असांजे भेणुनि बहितरीनु रखिया आहिनि। ज़बरदस्त। इहे टॉपिक अहिड़ा आहिनि जो हिन जे हिकिड़े हिकिड़े टॉपिक ते माण्हू किताब लिखी सघे थो। ॿाहिरनि मुल्कनि में अव्हांखे ख़बर आहे त शाइरनि जे इश्कनि ते बि किताब लिखियो वियो आहे। हुन त हुन पंहिंजो शाइरी में बि काफ़ी तमामु घणो थो करे। त मूंखे नथो लॻे त अयाज़ किथे बि हिननि जेको धमकियुनि खां डिगो या अयाज़ को हीणो थियो। अयाज़ जी ॾात ॾहूणी थी वई। हिकिड़ो दफ़ो हू जेल में आहे, लिखे थो त ॾाढी सख़्तु गर्मी आहे, पघर में सभु मरनि पथा, पर मुंहिंजी दिलि चए थी मां लिखां। अलाए छो मूंखे सख़्तु गर्मी ईंधन ॾींदी आहे शाइरीअ जे लाइ, त मां अञा वधीक लिखण ते मुंहिंजी दिलि चवंदी आहे। त इन लिहाज़ खां अयाज़ जेको हुयो सो हिन खां न कंहिं पीड़ा खां डिगो, न कंहिं तकलीफ़ खां डिगो, उन्हनि अञा हुनखे वधीक निखार ॾिनो। ऐं जेको तव्हां चओ था त हुन शाइरीअ जो कामयाबु पीरियड हो, सो मुंहिंजे जेको पढ़ण जो मुतालो आहे उन सां थी सघे थो तव्हां सहमत न हुजो, इहो हुनजो वन यूनिट वारो जेको दौरु हुयो उहो हुयो। हालांकि उन खां पोइ हुन जा इलाही मजमूआ आया ऐं नो डाउट हुनजी शाइरी तमामु ज़बरदस्त हुई। बिल्कुलु तव्हां सही चयो, बिल्कुलु। ऐं मां ख़ासि तौर ते साईं मदद सिंधी साहिबनि अयाज़ सां तमामु घणो बेजा बि रहिया, उन्हनि जे सोबतुनि में कचहरियुनि में बि रहिया, ऐं उन्हनि जी ज़िंदगीअ जे खोड़ सारनि ॻाल्हियुनि खां वाक़ुफ़ु आहिनि जेके उन इवन पेन डाउन बि न कयूं आहिनि। त मां मदद साहिबु तव्हां खां इहो पुछणु चाहींदुसि त शेख अयाज़ साहिबु निजी पंहिंजी कंहिं मुलाक़ात में कॾहिं कंहिं अहिड़ी पीड़ा जो ज़िक्र कयो हुजे जंहिंखे तव्हां बयानु करणु चाहियो हिते, जेका हुन लिखी न हुजे ऐं तव्हां बयानु करणु चाहियो हिते? डॉक्टर साहब तव्हांजी महिरबानी। ऐं सची ॻाल्हि करियां, हिन में कंहिं बि क़िस्म जो न की अयाज़ सां जॾहिं बि कचहरी कबी हुई, आउं चवंदो आहियां, ऐं ॿाहिरि निकिरी महसूसु कंदो हुउसि त कंहिं लाइब्रेरी में 50 किताब पढ़ो ऐं पोइ शेख अयाज़ सां कचहरी करियो। मूं शेख अयाज़ खे कॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदे कोन ॾिठो, कॾहिं का छसी ॻाल्हि कंदे न ॾिठो। अहिड़ियूं ॻाल्हियूं आलमाणियूं कंदो हो। हाणे मिसाल तौरु 1968 69 में मुंहिंजी उमिरि एॾी वॾी त कान हुई, पर नौजवान खे बि ईअं इज़त ॾींदो हो जीअं मोहम्मद इब्राहिम जोए खे। इहा हुनजी तमामु वॾी अज़मत हुई। ऐं सचपच ज़ाती ज़िंदगीअ में अयाज़ खां बेइंतिहा मुतासिर आहियां। ऐं हुनजो बेइंतिहा मदाह हुउसि, अञा बि आहियां, रहंदुसि। इश्क जी इहा अंता हुई। अयाज़ लतीफ़ साहिबु थोरो ध्यानु सां ॿुधिजो। अयाज़ खे 6 मई ते गिरफ़्तार कयूं 1971 ते। मुल्क में ख़ौफ़नाक फ़ौजी राज हो। इन खां पहिरीं पलीअ साहिबु हिकिड़ो पंफलेट लिखियो। हाणे उन ज़माने में न को मशीनूं न को प्रेसूं, बाबा हथ सां लिखिणो आहे, हेॾी सारी कापी लिखी वरी ॿिए खे पहुचाइणो आहे। उहो पहुचायोसीं। हाणे चयईं त अयाज़ लाइ हिकिड़ो स्टेटमेंट कढो, अयाज़ जेल में बंदि आहे। साईं स्टेटमेंट लिखी ॾे तूं। साईं अयाज़ पलीअ साहिबु लिखी ॾिनी। हाणे असां बुकी ठोक माण्हू पंधु ई पंधु, हुन वटि वञूं, को सही ॾियण लाइ तयारु न हुजे। साईं पलीअ साहिबु सही कई। हाणे रबानी नौकिरीअ में, जोयो साहिबु नौकिरीअ में, ॿिया सभु नौकिरीअ में। हिकिड़े राइटर वियुसि, हुन चयो बाबा चरियो थियो ई छा, हीउ केरु सही कंदो? 5 या 6 माण्हुनि सहियूं कयूं, उहो बयानु निकितो, उहो छपियो डांस।
चाचियो हुते जेलर में क्लार्क हो, उनखे चयमि बाबा महिरबानी करे शेख साहब खे हीउ ख़त त वञी पहुचाए। शेख साहब खे ख़त पहुचाई। शेख साहब उहो जुलाई में मूंखे ख़त लिखियो। आउं चाहींदुसि त इहे उते हीउ ख़त पढ़ी ॿुधायां जेको हुन शेख साहब पंहिंजे किताब में छपियो आहे। सखर सेंट्रल जेल, प्यारा मदद अली, तुंहिंजो ख़त पहुतो। तुंहिंजे मोकिलियल किताबनि मां फ़क़ति गीत उञायल मोरनि जा पहुतो आहे। मां भायां थो त बाक़ी किताब रिसाला CID वारा खणी विया हूंदा। अॼुकल्ह उनखां को बि पुछण वारो न आहे। उहे असांजा रिसाला ऐं किताब चकास लाइ पोस्ट ऑफिस मां खणी था वञनि ऐं पोइ बाज़ार में विकिणी था छॾीनि। मां हिते मई ऐं जून जा 2 महीना बीमार हुउसि। तोखे त सखर जे गर्मीअ जी ख़बर आहे। जेल खां ॿाहिरि मूंखे काफ़ी आसाइशी ज़िंदगी मुयसरु हुई, जेतोणीकि ज़हनी परेशानी उते वधीक हूंदी हुई। हिते बि ईअं महसूसु थियो ॼण कंहिं ततल तनूर में खंभे खणी उछलियो वियो आहे। पहिरियों पचण जी मुंद हुई, सख़्तु झोलो ते लॻो। खोलीअ मां ॿाहिरि निकिरण सां मां मथो तपी ते वियो ऐं खल खामी ते वई। खोलीअ में अंदरि सीमेंट जो सड़ियल मोबिल आयल लॻल फर्श ऐं झंगलनि में लॻल लोही शीखूं बि एतिरो तपी ते वयूं जो घड़ीअ बि चैन न थे आयो। बेइंतहा सियासी ऐं अदबी वकालत, मसरूफ़ियत निकार जी हज़ारा मेल सफ़र ऐं दुश्मननि जे ॾींहुं राति साज़िशुनि अॻे ई मुंहिंजी तबियत बिगाड़े छॾी हुई। ईअं थिए लॻो ॼण घड़ी अची पुगी हुई। पर ज़ुल्म जे ख़िलाफ़ु बेइंतहा नफ़रत ऐं गुस्से मूंखे ज़िंदा रखियो। इन अरसे में मूं काफ़ी शइ लिखियो आहे। गर्मीअ जी मौसम हमेशह मुंहिंजे शाइरीअ लाइ साज़गार रही आहे। हीअ जेका तव्हां मैडम ॻाल्हि कई। मुंहिंजी तबियत मग़रबी मुसवर वैन गॉग वांगुरु आहे, जेको ततल सिज में केतिरो वक़्तु वेही रहंदो हो ऐं जॾहिं हू मथो तपंदो हुउसि त रॻुनि में खून जी गर्दिश तेज़ थी वेंदी हुयसि। तॾहिं बुर्श जे ज़ोरदार झटकनि सां कैनवास ते अजीब ग़रीब नक्श कढी वठंदो हो। माज़ी ऐं हाल मुस्तक़बिल में समाइजी चुको हूंदो आहे। कॾहिं कॾहिं महसूसु कंदो आहियां ऐं जॾहिं मूं लिखणु शुरू कयो तॾहिं ईअं लॻो ॼण ओचितो जेल जूं दीवारूं गुम थी वयूं आहिनि ऐं मां पंहिंजे क़ैद कंदड़नि खे शिकस्त ॾेई चुको आहियां ऐं मूंखां वधीक को बि आज़ादु न आहे। मुंहिंजे नए शहर जी सिट में मुंहिंजो इंसान जी मुकमल आज़ादी जो फ़लसफ़ो समायल आहे। सुहिणी, मारवी, सुरका पैती ऐं ॿियनि सुरनि में लेनिन गराडी हमले खां वठी लुम्बा जो देस, एनी फ्रांक, वियतनाम जी आज़ादी ते नज़म लिखिया अथमि ऐं आज़ादी जे फ़लसफ़े जो तसलसुल क़ाइमु रखियो अथमि। 200 सुफ़ा लिखी चुको आहियां। जेल खां ॿाहिरि थो निकिरां त गॾिजी छपाइण लाइ सोचींदासीं। तो भिटाई जी सिट कपर तो कुन करे त जीअं माटीअ मंझि वई त पढ़ी हूंदी। पहिरीं मूं हुनजो नालो जे मां मरां बंद में सोचियो हो, पर इहो न अहिड़ियो जो मां मरणो न आहियां, छो त इंसान जी आज़ादी जो अज़्म मरणो न आहे, छो त ज़ुल्म जे ख़िलाफ़ु नफ़रत ठीक है। हलो, मुंहिंजो सवाल सिर्फ़ु एतिरो आहे त शेख हयाज़ जे भोगनाम ते जॾहिं असां ॻाल्हायूं था त शेख हयाज़ लाइ जेको सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलरशिप वारो पीरियड हो ॾाढो पेनफुल रहियो आहे ऐं असां उनखे डिफेंड बि कयूं था। पर शेख हयाज़ खणी केॾो बि अज़ीम शाइर हुजे, पर उन में जेके इंसानी तौर ते जेके वीक पॉइंट्स हुया उन्हनि खे असांखे शेख हयाज़ खे वली पीर या मुर्शिद साबित करण जी कोशिशि न करणु घुरिजे। उन्हनि खे बि ज़रूरु असांखे साम्हूं रखणु घुरिजे त उन जेके ह्यूमन एरर्स कयूं या ड्यूरिंग वाइस चांसलर खणी नौजवाननि खे शिकायतूं रहियूं
पर तारीख़ में शेख अयाज़ पाण जॾहिं ज़ियालक जेको आहे सो टेक ओवर कयो ऐं उन जे अहले कलम कॉन्फ्रेंस में वियो त उनखे कीअं जस्टिफाई कबो, या शेख अयाज़ उन दौर में बि वाइस चांसलरशिप रिटेन कई ऐं शेख अयाज़ जेका सलवात जो हिकिड़ो हुकुमनामो सादर थियो त हिकिड़ी संदली ठहिराई त जीअं हू नमाज़ पढ़ी सघे, त इहे इक़्तिदार में रहण लाइ कुर्सीअ ते वेहण लाइ अगरि शेख अयाज़ जे पाए जहिड़ो माण्हू जीअं महमूद मुगल साहिबु चयो त हुनखे ख़बर ई त हू छा आहे, त जेकॾहिं हुनखे ख़बर ई त हू छा आहे त हू कंहिं कुर्सीअ जो मोहताज त न हुयो, त इन ॻाल्हि ते बि असांखे ॻाल्हाइणु घुरिजे। कंहिंखां सवाल आहे मैडम तव्हां? इहो मदद अली सिंधी साहिब खां ऐं महमूद मुगल साहिब खां सवाल आहे। जी मैडम तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई। इहा ॻाल्हि मूं उन ॾींहुं पहिरें सेशन में इहा ॻाल्हि चई हुई, अव्हांखे यादि हूंदो त इन करे मूं इहा ॻाल्हि चई हुई। ऐं इन ई करे मूं शेख अयाज़ ऐं मूं ऐं उमर मेमण यूसुफ टालपुरे जाइ ते खेसि दरख़्वास्त कई हुई त शेख साहिबु तव्हां वाइस चांसलर जी सीट न क़बूल करियो। मूंखे ख़बर हुई, असां उन वक़्तु रेस्टिकेट थियल हुउसि ॿिनि केसनि में, हिकिड़े 5 साल हिकिड़े मर्डर केस में ऐं 3 साल हफ़ीज़ पीरज़ादे खे चमाटण जे चकर में, त इहो मां रेस्टिकेट थियल हुउसि। मूंखे ख़बर हुई त जेको आहे सो हीअ मुसीबत ॿरंदी, हीउ मुक़ाबिलो थींदो, ऐं उहो ई थियो त जॾहिं माण्हू पंहिंजी ऐं कुर्सीअ ते वेही माण्हू, तव्हां यकीन करियो एडमिनिस्ट्रेटिव पोस्ट ते रही, ऐं पोइ तव्हां ॾिसो त पहिरीं शेख अयाज़ उहे उस्ताद कढाया कुझु, ऐं उहो ई इलियास सबड़ो जंहिंखे कढायईं उहो ई वरी वाइस चांसलर थी अची हुन खां चार्ज वरितईं। त इहो हिकिड़ो ॾुखियो दौर हो, तमामु ॾुखियो दौर हो। उन्हनि उस्तादनि खे यूनिवर्सिटी मां कढाइणु ग़लति अमल हो। उन वक़्तु यूनिवर्सिटी मां सिंधी शागिर्दनि जी रेस्टिकेशन ग़लति ॻाल्हि हुई। ऐं ॿिया जेके बि तव्हां ॻाल्हियूं था करियूं, असांखे कॾहिं बि कंहिंखे पीर न करणु खपे। असांखे, मूं अव्हांखे अर्ज़ु कयो त असांखे अयाज़ जे सभिनी रुख़नि ते किताब लिखणु घुरिजनि। अव्हांखे आउं रिक्वेस्ट कंदुसि त अव्हां हिकिड़ी मोह मल्हायो त हीउ बाबा तव्हां जेको ॻाल्हायो था वरी ॿिए दफ़े हुनखे लिखी किताबी सूरत में खणी अचो। अयाज़ ज़िंदगीअ ते लिखण जी मूं अर्ज़ु कई त यूरोप में शाइरनि जे सेक्स ते लिखियो वियो आहे, शाइरनि जे इश्क ते लिखियो वियो आहे। हिते असीं लिखंदासीं त शेख अयाज़ इश्क कंहिंसां हुआ, पादर खाइणा आहिनि। हाणे हर माण्हू में फ्लॉज़ हूंदा आहिनि, हर माण्हू में ग़लतियूं आहिनि। खीर जो धोतल त को बि कोन्हे को, त उन में यकीननि ग़लतियूं पंहिंजी जाइ ते हूंदियूं। पर हिकिड़ी ज़िंदगी जेका एॾी वॾी आहे, जंहिंजा मुख़्तलिफ़ चैप्टर्स आहिनि, उनखे किथे कवर कजे। मिसाल तौरु मूं जेका अर्ली एज आहे उन में नंढी जेकॾहिं मुंहिंजी उमिरि हुई त मूं उन्हनि खे ईअं कोन ॾिठो जीअं अदा मदद पिया ॻाल्हि कनि, पर यकीननि उहे लेक्यूनिज़ हूंदा, उहे फॉल्ट्स हूंदा, ग़लतियूं पंहिंजी जाइ ते हूंदियूं। असांजो मौज़ू खे ॿिए पासे हुयो, असां उन हवाले सां ॻाल्हायो पियो। बाक़ी त तव्हां सभिनी खे सभु ख़बर आहे। मदद साहब हिकु ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त हीउ मेलो जेको आहे अयाज़ मेलो हिकिड़ी रवायत बणिजी वियो आहे ऐं इहा अॻिते ॾींहों ॾींहुं वधंदी। ऐं यकीनी तौर ते मां सम्झां हीअ रवायत जॾहिं वधंदी त हीअ शयूं, हीअ सेशन्स, हीअ डिस्कशन्स जेके आहिनि इहे ट्रांसक्राइब थींदा ऐं बुक शेप में वरी ईंदा। अदी जेको सवाल आहे। मुगल साहब ॿुधायो त शेख साहब खे ख़बर हुई त हुननि जो कद काठ केतिरो आहे, ऐं वाक़ई ख़बर हुई छो जो हुननि चयो मूं ते मेड़ो मचणो आहे। उहो वाक़ई मचे पियो। मां हिते सवालु मुंहिंजो कोन्हे, 2 ॻाल्हियूं रखंदसि। हिकु इहो त जॾहिं 2008 खां 2013 ताईं जेको हुकूमती दौरु हुयो, जंहिंजी वज़ीर सक़ाफ़त ससी पलीजो साहिबा हुई, उन्हनि कोशिशि कई हुई त प्रेस कॉन्फ्रेंस में जेको उन्हनि जो घरु आहे, फ्लैट आहे, उन रोड खे शेख अयाज़ जो नालो ॾिनो वञे। पर हू मुसलसल कोशिशि कंदियूं रहियूं, पर कामयाबु न थी सघियूं। त उन जे लाइ
हिकु इहा ॻाल्हि रखिबी त हुकूमत खे वरी इन करे कोशिशि करणु खपे, छो जो हींअर मकान कमिश्नर बि ऐं प्लस जेको मकानी इदारनि जो वज़ीर आहे, CM आहे, उहे इन ॻाल्हि खे वधीक बहितर सम्झनि था त वरी कोशिशि कनि। ॿी ॻाल्हि इहा रखणी आहे त जीअं हींअर वज़ीर सकाफ़त, सेक्रेटरी सकाफ़त पाण अहल इल्मु अहल अदब आहिनि, शाइर अदीब आहिनि, अथॉरिटी आहिनि, पावर अथनि, हू कराची में को अहिड़ो इदारो क़ाइमु कनि, तहक़ीक़ इदारो अदीबनि जे लाइ, जंहिंजो नालो शेख अयाज़ रखियो वञे। हीअ वक़्त जी ज़रूरत आहे, हिन मेले जी कंटिन्यूटी बि आहे। अदल साहब खां ई पुछंदासीं हिननि जो जवाबु ॾियनि। असल में शेख अयाज़ जी शख़्सियत एतिरी वॾी आहे जो उहो उनजो नालो कंहिं रोड जो मुहताज कोन्हे को, पर हाणे असांजी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त शिकारपुर में शेख अयाज़ यूनिवर्सिटी क़ाइमु थी आहे। इहा तव्हांजे दोस्तनि जे इल्म में हुजणु खपे। शेख अयाज़ यूनिवर्सिटी आहे, तव्हां सुवाल इहो ई कयो त उनजे नाले सां हुजणु खपे। ॿियो त सखर में कल्चर डिपार्टमेंट जेके कॉम्प्लेक्स ठाहियो आहे उहो बि शेख अयाज़ जे नाले सां आहे मनसूब, त इन करे हिकिड़ो वॾो कॉम्प्लेक्स ठहियो आहे या यूनिवर्सिटी जेका ठही आहे उते ऐं शेख अयाज़ चेयर्स आहिनि, त मां सम्झां त इहो हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे छा शेख अयाज़ जे नाले सां हिकिड़ी असांजे लाइ एज़ाज़ आहे त यूनिवर्सिटी क़ाइमु थी वई आहे। असां नानी साहब मां हिनखे मैडम खे जवाबु इहो ॾींदुसि त अव्हांजी तमामु सजेशन सुठी आहे। हाणे जेतिरे क़दुरु नाले जी ॻाल्हि आहे त हीउ जेको रोड आहे कासिमाबाद जो, उन वक़्तु जे कमिश्नर इम्तियाज़ काज़ी खे मूं चई इहो शेख अयाज़ रोड नालो रखायो हो, अॼु जो नालो अथव। बिल्कुलु ठीकु आहे न। हाणे बाक़ी जेका असीं ॻाल्हियूं था करियूं त इहो असांखे हाणे गवर्नमेंट खे खपे, असां कल्चर डिपार्टमेंट खे इहो गुज़ारिश कंदासीं त शेख अयाज़ ते जीअं पहिरीं उनजे शाइरीअ जा किताब ऐं उनजे नसर जा किताब शाया कया विया, उनजी क़बर ठाराई पहिरीं ॻाल्हि त हू तमामु वॾो ॼाणू हो, उहा त हिकिड़ो फैक्ट आहे, पर जेके सरकमस्टांसिस उन वक़्त में पैदा थिया जंहिंमें प्रोफेसरनि खे कढाइण जा, शागिर्दनि खे रेस्टिगेट कराइण वग़ैरह हो, उन में बि टीचर्स जो वॾो हिकिड़ो नेगेटिव पार्ट रहियो हो। असां अखियुनि ॾिठा शायदि आहियूं, हुननि खे बिल्कुलु शेख अयाज़ खे कमु न करणु ॾींदा हुआ ऐं हुन जे ऑफिसुनि खे घेरा कराईंदा हुआ, घर खे घेरा थींदो, एतिरे क़दुरु जो ज़मीन ते रस्ते ते यानी धरतीअ ते लिखियलु हूंदो शेख अयाज़ मुर्दाबाद, ऐं मुंहिंजे असांजी जवानी पोइ मां हीअं जंप करे टपी वेंदी हुअसि, चवंदी हुअमि शेख अयाज़ जे नाले ते असां पेर कीअं ॾियूं। सो इहे कुझु वज़ाहतूं आहिनि। ऐं अहले कलम कॉन्फ्रेंस जी जेसिताईं आगाहे ॻाल्हि त हू हुन में शरीक थियो या न थियो, इन ते बि तहक़ीक़ थियणु खपे त हू शरीक थियो या न थियो। मैडम शेख अयाज़ कोन वियो, मां वज़ाहत करियां थो। मुंहिंजे ख़्याल में वज़ाहत जी ज़रूरत कोन्हे, इहो सवाल जेके आहिनि से न हाणे जेका इहो हिकिड़ो कमेंट हुयो जेको वरितोसीं, हिकिड़ो आख़िरी सवाल सुलेमान डायरी साहिब खां। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां थी त जिते बहस थिए पई त असांजी दोस्त मुंहिंजी हुई डॉक्टर प्रोफेसर राबिया मेमण वेठी आहे, उहो चए त असां पंहिंजे दोस्तनि मां कंहिंखे वाइस चांसलर थियणु कोन ॾींदासीं। महिरबानी, सुलेमान डायरी एडवोकेट आहियां। अरफाना मल्ला साहब आहे जेको सुवाल उथारियो आहे, मूंखे ज़रूरत पेश आई त आउं सुवाल कोन थो करियां, आउं हिकिड़ी ॻाल्हि थो करियां। जीअं मदद अली साहब चयो, इतफ़ाक़ सां उन वक़्त ते आउं सिंध यूनिवर्सिटी जो स्टूडेंट हुउसि ऐं शागिर्द यूनियन जेका ठही हुई उहा ई आख़िरी यूनियन आहे। त शेख अयाज़ जो एज़ ए वाइस चांसलर हिकिड़े डेमोक्रेटिक पीरियड में अपॉइंटमेंट थी, इन ॻाल्हि खे असां एतिरो निगेटिव न वठी वञूं। नंबर ॿी ॻाल्हि इहो हुनजो पर्सनल डिसीशन हो, जंहिंमें हुन पंहिंजी इलाही एक्सप्लेनेशन कई आहे त केॾे फिनेंशियल क्राइसिस मां कहिड़ो माण्हू हो जेको 70 या 71 जे दौर में शेख मुजीब जे पार्टीअ में हो सिंध मां, ऐं केॾो वॾो हिन ते अताब हो। असां इन सॼी शइ खे जेको आहे सो छो था विसारियूं। उन खां अलावा मैडम जेका वज़ाहत कई आहे त पोइ जेके प्रोफेसर्स हुआ हू अलाउड इलियास अबड़ो टू बिकम वाइस चांसलर बाय रिप्लेसिंग शेख अयाज़।
उहो बि थियो। ऐं इलासबड़े जा 80 फैक्ट्री आहियूं, केतिरा शागिर्द हुआ जिन खे रेस्टिकेट कयो वियो। साईं जी ॻाल्हि वांगुरु हुन में असीं बि हुआसीं। त इहो जेको शेख हयाज़ ते हिकिड़ो एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रिटिक आहे, जंहिंमें हुनजो पर्सनल ऐं ॿियो जेको हुनजो कंट्रीब्यूशन इफेक्ट थिए थो, उन खां जेकॾहिं असां, मुंहिंजी एडवाइज़ आहे त उन खां जेकॾहिं असां पासो करियूं या उनखे मुनासिब हद ताईं रखूं, जीअं असांजी जेका न्यू जनरेशन आहे जंहिंखे मेले जो मैसेज पियो वञे उहो प्रॉपर पहुची सघे। महिरबानी। हालांकि ही जेको आहे सो टाइम हिन जो ख़तमु थी चुको आहे सेशन जो, पर असांजा जेके दोस्त आहिनि उहे सवेर खां हथ मथे करे वेठा आहिनि, वरी न ॾींदसि त वरी कावड़जी वेंदा। ऐं कावड़ बुस कोन, हीअ असांजो पंहिंजो मेलो आहे। छाकाणि ॻाल्हि अहिड़ी निकिती आहे, उनजी थोरी कोई सवाल न आहे, ऐं हिकिड़ो कमेंट करणु थो चाहियां। अयाज़ जा इहे नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं